अवल अल्लाह हलीम आलाल मजो धणी अवल अल्लाह हलीम आलाल मजो धणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां भलीकार हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो गुज़रंदो हुजे अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं हुजे छंछरु हुजे ऐं छंछरु ऐं आचर सुबुह जो 10 खां 12 फ़क़ीर अव्हां जी ख़िदमत में हाज़िर हुजनि पंहिंजे अङण तां महिराण टीवी चैनल तां लैब हुजूं ऐं अव्हां जिथे बि हुजो हिन दूरबीनी जे आधार अव्हां ही जेके रेज़ अचनि हिननि जे आधार अव्हां जिथे बि हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो अॼु जी पहिरीं सुबुह जी ख़बर इहा हुजे त राति जो देरि सां जेको कुझु अघु वधियो हुजे इन खां अव्हां सभु मालूम हुजो सो हालतूं जेके बि हुजनि चवंदा हुजनि बा जहिड़ा झटा ॾुखियायूं इहे ख़राबु हुजनि इहे नुस्कान जो पासो हुजनि सो जहिड़ो किथे बि थींदो हुजे पर नुस्कान सभिनी खे थींदो हुजे अबा रास्ता रोक जेको बि थींदो हुजे पर नुस्कान असां सभिनी खे थींदो हुजे सो इन जे करे इहे जहिड़ा झगड़ा इहे जेके रंडकूं इहे ज़िंदगी मां अव्हां बि कढी छॾींदा हुजो पंहिंजो कम सां कमु रखंदा हुजो ज़िंदगी में अॻिते वधंदा हुजो तालीम पिराईंदा हुजो हुनर सिखंदा हुजो पंहिंजे मां पंहिंजी ॿारींदा हुजो कंहिंजे आसरे कंहिंजी उमेद ते न हुजो सो इन जे करे थींदो पोइ ॾिसो त रोज़ ॻाल्हि केॾां खां काॾे चढ़ंदी हुजे ग़रीब माण्हू जो त चवंदा हुजनि अबा लुकी में साह ग़रीब छा चङा भला परेशान लॻा पिया हुजनि आबादगार परेशान हुजे त इहो डीजल कीअं वठूं अञा मस थोरो घटो हुजे त चवंदा हुजनि हिनखे थोरो घटि करो घटि जे बजाए हाणे त मुर्गो वधी वियो हुजे त कीअं माण्हू इहो फसल पोखे कीअं फुटी पोखे कीअं ॿियो फसल नंढो वॾो पोखे पोइ इहो ॾिसो त हाणे वरी इहे सोलर जेके इहे प्लेटूं हुजनि इहे बि महांगूं हुजनि वरी इन ते बि टैक्स लॻाइनि त पोइ बाक़ी माण्हू जो बचो छा हुजे अॻे त भाई इहे नार हुजनि उहे विया नार विया ढींगा विया उहे जानवर सभु असां सभिनी विकिणी खपाए छॾा हुजनि त हलंदा हुजूं हाणे इहो ट्यूबवेल ते हलंदा हुजूं हाणे लाइट ते हलंदा हुजूं हाणे डुग डुगी कंदा हुजूं उन जा बि फ़ाइदा अव्हां जे साम्हूं हुजनि सो कुदरत सां चवंदा हुजनि जॾहिं हथु चुरांद कंदा हुजूं त पोइ उन जा नफ़ा बि हुजनि उन जा नुक़सान बि हुजनि पर असांजो जेको सिंधी समाज आहे उन हमेशह पंहिंजी ॻाल्हि खे पंहिंजे किरत खे पंहिंजे बापू भी वॾो परेशान लॻो पियो हुजे हाणे मूंखे ॿुधाईंदो हुजे की हाणे राति लॻंदी हुजे की छा कंदी हुजे हे हक़ जे करे हितां कावड़जी वेंदी हुजे हुते बापू वीचारो परेशान लॻो पियो हुजे जे छा कंदी हुजे लूण फकींदी हुजे लूण फकींदी लूण फकींदी हुजे तो मिर्चुनि जो कुंडो खाईंदो हुजे ॾारो फकींदी हुजे ॾारो हा न पोइ खारो खारो फकींदी हुजे अॼु ताईं इहे कॾहिं माना इहे ईंगण मिंगण टिंगण करे वरी अॼु ॾाढा हीअं स्टेल हणी अचे बीह रही हुजे वरी मूं चयो हुजे कि रमण वीचारो अकेलो थींदो हुजे पोइ वरी परेशान थींदो हुजे परवाह न हुजे परवाह जी ॻाल्हि न हुजे मूं चयो असां अकेला त बि ॿ हुजूं जड़ा हल सही हुजे पोइ भला राति वरी नींदी हुजे हाणे आई पंहिंजे पेरनि ते हुजे वेंदी बि पंहिंजे पेरनि ते हुजे फ़र्क़ु न थींदो हुजे ॻाल्हि फ़र्क़ु तॾहिं थींदो हुजे जॾहिं ॻाल्हि खे माण्हू सम्झंदो हुजे ॻाल्हि खे त सम्झंदी हुजे न पर हाणे ॻाल्हि अहिड़ी हुजे कि तूं बार बार हिकिड़ी ॻाल्हि खे गंढ ॿधो वेठो हुजे पोइ वरी मुंहिंजो बि ब्लड प्रेशर थी पियो हुजे पोइ राति लारी ते खणी चढ़ी हुजे पर बापू ॾे बि मज़ो न हुजे असल ईअं चवंदी हुजे त गर्मी हुजे उते कणक पोइ इहो खिर पोइ इहो मकर कुटवाईंदा हुजनि गर्मी लॻी पई हुजे जारी हुजे जारी हे माण्हू पसीनो हीअं हले पसीनो हले मज़ो न अचे पोइ वरी चयो हुजे कि राति
पोप जड़ी तड़ी बप्पा जे रामण दे चंगी लगी मां भी हो चवां त जिंदगी में 4 कदम घणई हलन पर उहे कहिड़े कम जा जिंदगी में माण्हू हमेशा हिक ॿिए सां गॾु हले उहा ॻाल्हि गॾु तोखे हलण में जेको हुजे न मज़ो बि हुजे हा। ऐं गॾु हलण सां वरी माण्हूअ जी जिंदगी बहितर बि थींदी हुजे बस वो तोखे इहा ख़बर पई न हुजे हाणो बस चवंदा हुजनि त राधुल अॻियां रबाब वॼाईंदे को असर ई न थियो ककड़ तुरबाब वॼा हुजे राधुल खे फ़र्क़ु न पर हुजे को असर न थियो हुजे हाणे कड़ तुरबाब वॼाईंदो हुजे अञा तूं ॻाल्हि करे हे राधुल तुंहिंजी ॻाल्हि खणी तोरी थी हुजे तकी थी हुजे हर ॻाल्हि तुंहिंजी मने अखनि त रखे पोइ बि तोखे मन जेको हुजे मञण न हुजे हूं करी ॻाल्हि करूं ॻाल्हि तोखे सम्झ में न अचे दिमाग़ तो वटि हाणे रहो न हुजे न दिमाग़ न हुजे की बाक़ी छा हुजे की माण्हू हले घुमे कीअं हले घुमे तोखे ज़माने जी हाणे ज़मानो हुजे ज़माने जा पोइ कई माण्हू खे जेके हुजनि सोचूं बि हुजनि परेशानूं बि हुजनि पोइ उन सां माण्हू हलंदो हुजे बाक़ी दिमाग़ यार राधुल खे हुजे पंहिंजो पोइ मूं वरी सोचियो हाणे दिमाग़ कमु न करे सही हा प्लेट दिमाग़ ते हणाए छॾांसि भला उन आधार हलंदी हुजे राधुली हिकु सॼी जिंदगी गुज़री गई हुजे की घर में प्लेट न लॻे हुजे हाणे वरी राधुल जे दिमाग़ में प्लेट लॻ रही हुन आधार ते हलंदी हुजे कईं मुंहिंजो दिमाग़ अधु तो ख़बरी थी हुजे फ़ाइदो थींदो हुजे न न उहो त खाईंदी हुजे दिमाग़ उन ते न हुजे न खाईंदी हुजे वरी मथो खाईंदी हुजे दिमाग़ खाईंदी हुजे तूं ॻाल्हि न सम्झंदी हुजे ॻाल्हि पंहिंजी कंदी हुजे हमेशा वण त चढ़ियो वेठी हुजे ॻाल्हि खे वण त चढ़ियो वेठी हुजे वण त चढ़ण राधुल खे नंढे हूंदे खां वठी न आयो हुजे वरी हाणे राधुल जेको हुजे वण त चढ़ी वेठी हुजे तोखे कहिड़ी ख़बर त ज़माने में छा वहे वापरे तूं 24 कलाक सच्ची ख़बर हुजे कहिड़ी ख़बर हुजे कीअं हलंदो हुजे ज़माने जा त दुख बि हुजनि दर्द बि हुजनि सूर बि हुजनि पोइ ज़माने जा इहे दुख दर्द खणी माण्हू खे हलणो पवंदो हुजे अॻिते कदम वधाए छॾींदो हुजे माण्हू हाणे इहे जो दुख दर्द खे माण्हू खणी वेठो हुजे पोइ जिंदगी न गुज़रंदी हुजे मां ज़माने जो माण्हू हुजां त तूं मूंखे सम्झंदी हुजे माना ज़माने खे सम्झंदी हुजे ज़माने जो हुजे बाक़ी राधुल छाती हुजे ओ हा ईअं सम्झ घर जो हिकिड़ो इहो विलायती कुकड़ जो बचो हुजे कंहिं ॻाल्हि खे न सम्झी बसि कंदो हुजे ॼणो पोल्ट्री फार्म में वेठी हुजे जो बसि हिनखे उस बि न लॻे हिनखे तो बि न लॻंदो हुजे हिनखे इन करे हुजे दुख सुख पोइ चवंदा न हुजे न कभी ख़ुशी हुजे कभी गम हुजे इहो त माण्हू जी जिंदगी सां लॻापियल हुजे इन सां माण्हू खे हलणु खपंदो हुजे तोखे त सदाईं रुॻो मथे में जूं लॻंदी हुजे गम न लॻंदो हुजे मथे में जूं पटींदी हुजनि त रामले जो सिर पटा रामले खे बसि वरी तो साया कुर्ब मोहबत जी ॻाल्हि करा त बि तूं जेको हुजे ॿ मना जेको हुजे कदम अॻिते मना जेको हुजे गाॾी खे हलाईंदो हुजे हाणे तूं चवण छा चाहीं कहिड़ो तुंहिंजो मगज़ खाधो हुजे अचण सां माण्हू इहो खणी चए रामला पंहिंजे घर में आई हुजे ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे राधुल वरी इहो सोचियो हुजे की हाणे रामण चवंदो हुजे वरी हुजे वरी हाणे कीअं कहिड़ो मोह खणी मोटी हुजे न ईअं जे करे पोइ चवंदा न हुजनि ॻाल्हि मां माण्हू खे ॻाल्हि करणु खपंदी हुजे तूं बि सम्झी न मां सम्झो हुजां पर मूं चयो हुजे त हीअ बि जेका हुजे न हाणे तोखे माना छा थी वियो हुजे राधुल गई हुजे पूरो हफ़्तो लॻी गयो हुजे हिकिड़ी फोन न कई हुजे के राधुल जो कहिड़ो हाल हुजे का पुछा का छा माण्हू कंदो हुजे पंहिंजी जनानी जी तोखे त परवाह ई न हुजे थोरो मुंहुं बि चयो हुजे थोरो सिक खे वधणु ॾींदो हुजे रामला ख़बर पवंदी हुजे त भला हुनखे बि ख़बर पवंदी हुजे त काटो घणे 20 100 हलंदो हुजे मूंखे ख़बर हुजे घणे 20 100 हलंदो हुजे वरी बि साबित हुजे मूंखे चयो हुजे वेंदी हुजे राधुल पंहिंजे मर्द खे ॾिसंदी हुजे अकेलो कीअं जिंदगी गुज़ारींदो हुजे वरी बि खणी न हुजे नक ॿोड़े पहुती हुजे जहिड़ो हाल पैसे पहिरियां न हाणे कहिड़ो तोखे मूं चयो हुजे त तूं रस्ते तां मोटी वेंदी हुजे इहो ढींग ढींगा मथे में ठिकर ढींगर इहो लॻल हुजे त मूं चयो हूअं ईअं हुजे हाणे तोखे सामने मथे में तूं न लॻी ठिकर लॻो मथे ते वजन हुजे छॾे ईंदी हुजे सुबुह छॾींदी हुजे न वजन खे तूं छॾे ॾींदो हुजे मां छा हुजे हिन में हो हुजे कपिड़ा हुजनि हिकिड़ो वॻो मुंहिंजो कपिड़नि जो हुजे ॿियो वरी बापू थोरो ॾिनो
हुजे तू मुंह समझो तहां को नेरन पानी पचाए खणी आहे जी को बेड़ी बुडी जी जरी भी नहीं हुजे हिन में पई हुजे मखण जी जरी को हम घया ढींदी हुजी मखण दा जो तुम मखण जरे वाले हिन खेर मखण दा न ढेलाई मखण दा ना ढोजन हाय वरना थोला तो के मखण सा ढींदी हुजे बियो हाणे एतड़े मखण के छा पो मानवा ढींदो वा खाइंदो हुजे शुक्र कदो जे एतरो ना हुजे एतरो हुजे चाणो पा खन जो हुजे असां मखण जाई चाणा खाण वारा दी हुजे का कुटी ठाए दी हुजे खाइंदो हुजी हाणे कुटियूं पर करे शुक्र भी कंदो हुजे सोबा जेको हाल हुजे दुनिया जो उन खां तव्हां के सब कुछ मालूम हुजे विच में वरी चवंदा हुजनि जिंदगी में इएं चपर निकिरे कॾहिं हीअं चपर लॻे चक्कर बक्कर कुछ ना हुजे आऊं पंहिंजे घर में पहुती हुजा तो हे मूंखे भई ख़बर ना हुजे का साना जिरिंजा डो अची गया हुजो तो रात दिल जे तरफां सभिनी के भलीकार हुजे खुश रहंदा हुजो ही असांजो पंहिंजो घर हुजे जिंदगी जो माना हिकिड़ो गाॾो हुजे पोइ कॾहिं माना ही धिके कॾहिं रात दिल धिके मिड़े कम खे हलाईंदा हुजूं हाँ कम घमड़ी बस हलाईंदी हुजे पर उन सां गॾो गॾु अवां इहो यूट्यूब चैनल हुजे मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल हुजे अवां खे उनखे ॾिसंदा हुजो सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन कंदा हुजो उनखे शेयर भी कंदा हुजो उनखे बेल आइकन भी कंदा हुजो उनमें जेको भी रंग हुजे सभे मेहरान खां वठी लाॾा लोक गीत जा राम राधा जो ही नंढड़ो प्रोग्राम अवां ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते पर उन सां गॾो गॾु फेसबुक ते पेज हुजे मेहरान टीवी एंटरटेनमेंट उते बि लाइव हलंदो हुजे उन सां गॾो गॾु टीवी ते नंबर हलंदो हुजे उन ते अवां फोन कॉल करो नंबर ते बि असांखे फोन कॉल कंदा हुजो रामू राधा हर छंछर आचर सुबुह जो 9 खां वठी 12 ताईं अवां सभिनी जे फोन जे कॉल जे इंतजार में हुजनि हाली हवाली थींदा हुजो रूबरू पर ॿारनि जा जेके हुजनि उहे इम्तिहान बि हलंदा हुजनि हिकिड़ा ॿार वरी स्कूल वेंदा हुजनि मथां वरी मोकलूं बि थियण वारियूं हुजनि पर हींअर गर्मी हुजे बालक पंहिंजो बचाव कंदा हुजो जेके महिनत मज़दूरी कनि उहो बि पंहिंजो ख्यालु कंदा हुजो गर्मी खां बचंदा पाणी जो इस्तेमालु कंदा पर साफ़ पाणी पीअंदा हुजो पाणी बि साफ़ पीअंदा हुजो इहो हिन गर्मियुनि में इहो सोचे छॾींदा हुजो एसि ताईं अवां हीअ वाई ॾिसंदा हुजो वाई खां पोइ वापसि ईंदा हुजो अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो हाणे ईंदी हुजे तूं बि सुबुह सां खणी हो वचन मथे ते मुंहिंजे त लाहींदो हुजे राम किस्मत कई जुदाई कंहिंखे मयार नाहे ओ किस्मत कई जुदाई पर किस्मत जुदाई ओ किस्मत गुरबत आई कंहिंखे ॻाल्हि सम्झ में न आई ओ किस्मत कई गुरबत कंहिंखे ॻाल्हि चयो हुजे चवंदो हुजे मूंखे किस्मत मार खाराई अलाड़े ओ भोड़ाड़े तो नाज़रीन अवां सभिनी जी ख़िदमत में हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर थी विया हुजूं अवां सभिनीनि खे असांजे तरफ़ां भलीकार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो पोइ लाड़ हुजे उत्तर हुजे काछियूं हुजे अदियूं हुजनि भेनरूं हुजनि भाइर हुजनि चाचा हुजनि मामा हुजनि अवां सभिनीनि खे वरी वरी भलीकार हुजे हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे आदा केर कड़े सर कादा शहर काज़ीआबाद का हाकिम ज़रदारी पे ॻाल्हायां चाल हुजे दा ठीक हुजे चङा भला तबियतूं बहार हुजनि बिल्कुलु ठीक ठाक हुजे ऐं तव्हां ॿुधायो तव्हां ॿई ख़ुशि आहियो हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां ने सभु ख़ैर हुजे तव्हां ठीक लॻा पिया हुजो अदा शुक्र आहे तव्हां कॾहिं गंढपति आहे भला अॼु अबा इहो असांजो घर पंहिंजे में हुजूं कॾहिं माइट वञे वरी कॾहिं घर अचे हिन जे करे अवां ॿुधाईंदा हुजो काज़ी अहमद ठीक हुजे काज़ी अहमद जा माण्हू ठीक हुजनि मौसम कीअं हुजे मौसम त जुड़ाली आहे हिन वक़्तु ऐं बिल्कुलु काज़ी अहमद जा तव्हांखे खोड़ सारियूं दुआऊं पिया ॾींदासीं तव्हां ख़ुशि करे
मां काज़ी अहमद में हींअर झुड़ लॻो पियो हुजे। जी 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 हाँ हल्को हल्को जुड़ा काजियन में यार थोड़ो थोड़ो। हाँ वाह वाह, काज़ी अहमद शहर बि भलो हुजे, या वहाँ पहिरियों दफ़ो फोन कॉल कई हुजे। अग में भी काल कहे मां अचो कि चाह पिया न काजी अहमद जी। हाँ वाह वाह, एॾां जे मोरे मुंहिंजो वञणो थियो या शाहपुर दौलतपुर पोइ नौसारो कंडियारो त पोइ तो वटां चांहि पीअंदो अॻिते वेंदो हुजां। मेहरबानी मेहरबानी सही मेहरबानी लख तोड़ा तव्हांजा मोहबतूं आबाद हुजो, सभिनी खे सलाम, बचड़नि खे सलाम हुजो, वॾी महिरबानी हुजे अवां जी, कुर्ब हुजनि अवां जा, जो अवां असांखे ॾिसंदा हुजो, पसंदि कंदा हुजो, फोन कॉल कंदा हुजो, हाल अहवाल ॾींदा हुजो, अवां सभिनीनि जा कुर्ब हुजनि। हिकिड़ो खीसे खे कंहिं नज़र हणी जो पिट लॻी वई हुजे, ॿी पिट हीअ लॻी हुजे, हाणे रामलो घुमंदो हुजे मोरो सो माण्हू पुॼंदो न हुजे त खीसे खे वरी नज़र लॻंदी हुजे, हाणे नज़र कंहिं हणी हुजे तुंहिंजे खीसे खे। हलो हलो हेलो अस्सलाम वालेकुम रामू ऐं राधा के संगत जो सलाम। वालेकुम सलाम हुजे। राधा जे तरफ़ां अवां खे बि सलाम हुजनि। ॾाढो शौक़ सां तव्हांजो प्रोग्राम ॿुधंदो आहियां। मां हैदराबाद खां ॻाल्हायां पोइ तव्हांजा तमामु बहुत असां जेके आहिनि शौक़ीन आहियूं, शौक़ सां प्रोग्राम ॾिसंदा आहियूं। मुंहिंजा दोस्त आहिनि मूंसां वेठा आहिनि, साईं खे चवां तनवीर अहमद आहे, ऐं उनखां पोइ असांजो प्यारो दोस्त जेको आहे सो मोहम्मद ख़ान आहे। ॾाढो शौक़ सां तव्हांजा गाना ॿुधंदा आहियूं असां। वाह वाह, ॿियो ख़ैर हुजे, ठीकु हुजे, अवां पाण तबियतूं बहार दोस्त बि ख़ुशि हुजनि। सभु दोस्त हर शइ ख़ुशि लॻा पिया आहिनि। असांखे कलामड़ो हिकिड़ो ॿुधायो को मंज़ूर शकीराणी जो, तव्हांजा वॾा थोरा थींदा, असां मंज़ूर शकीराणी जा वॾा परस्तार आहियूं। हाय हाय, पर माण्हू तव्हां भला हुजो त इन करे वरी तव्हां उनजा परस्तार बि हुजो, पर असांजे घर ते मिड़े हाल अहवाल करे अवां फोन कॉल कई हुजे सो इहो मूंखे हिन जी ॻाल्हि जी बि ख़ुशी हुजे। असां तव्हांजो प्रोग्राम बाबा ॾाढो शौक़ सां ॿुधंदा हुजूं, ॾिसंदा बि हुजो। असां बि शौक़ सां इंतज़ार कंदा हुजो, केॾी महिल फोन कॉल अवां कंदा हुजो। वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी। कुर्बा मां जा सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो। सो खीसे खे त लॻी वई हुजे नज़र, पर हिन पंहिंजो पाण खे बि हणी छॾी हुजे नज़र। हणी हुजे खीसे खे नज़र न हणी हुजे, तको हुजे, ओए तोखे छा नालो हुजे न, हा जेको बरो हुजे, बरो बरो त हेॾे हुजे, पोइ मूंखे लॻी वियो हुजे। अरे पंहिंजे खीसे खे बरो लॻो हुजे, खीसे खे बरो डरो लॻो हुजे त बरो कोन लॻो हुजे डरो। मिड़ई जेको हुजे न इहो कीन जो किनरो सदाईं रखो हुजे, जेकॾहिं हुजे लोकल पैसो तॾहिं बि पंहिंजी जनानी सां कूड़ ॻाल्हाइणो हुजे, सची ना करणी हुजे। हलो हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां था? साईं मोहम्मद पुनल जूणे जो ज़िलो दादू तालको खैरपुर नाथन शाह ॻोठ वसाई। छा हाल हुजे दा? ख़ुशि चाक चङा भला दा पुनल साईं? साईं अल्लाह जा लख एहसान आहिनि, दुआ आहे तव्हांजी ॿाहिरनि जी, तव्हां ख़ुशि आहियो, ख़ैरियत आहे, मुबारकूं हुजनि। दादी आदा मोटी आई आहे तव्हांजी। आवाज़ सम्झंदो हुजे त हाणे घर खां माण्हू रुसी काॾे वेंदो हुजे, घर में घर पुॼंदो हुजे न भाऊ। हा जे तरी आई आहे अलाह हयाती जे तव्हांजे लाइ मखण वखण खणी आई आहे, तव्हांखे मखण खाराईंदी, हाणे तव्हां परेशान न थियो। बसि बाबा हिनखे ॻाल्हि सम्झ में अचे त पंहिंजो कहिड़ी बि भूंगड़ी हुजे, पंहिंजे घर जो मज़ो ऐं नसो ई पंहिंजो हुजे। घुमण फिरण वई पंहिंजो घर आने लाज़मी वञिणो आहे। हा पर बसि हिन जी भई ॿारनि वारी खिट हुजे त रुसण घड़ी घड़ी रुसण हुजे, जिंदगी जो अदा हिस्सो हुजे। न न बि अहिड़ी ॻाल्हि रुसण वारी कान्हे का, तव्हांजे बारे में सही सोचींदी आहे, सही सोचींदी हुजे। हा साईं, ॿियो असांजो हिकिड़ो अर्ज़ु हुयो, असांखे अॼु शमन मीराली जो गानो लाज़मी ॿुधाइजो। हा ज़रूरु ज़रूरु, हा ज़रूरु ॿुधाईंदा हुजो। अदा वॾी महिरबानी, सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। सभिनी खे सलाम, साल जितो हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजे। सो इहो कचहरी हाल अहवाल ज़रूरु कंदा हुजो। बाक़ी हाणे हीअ जे रुसी त कहिड़ो, हाणे कहिड़ो रुसण, कहिड़ो हाणे रुसण न हुजे को, हाणे छा थो हुजे, न छा थी वियो हुजे, हाणे तूं रुसे जनानियूं खिलाईंदी हुजे, हलो
बस तूं तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी मूं इहो फोन बि हाणे टूं करे अरे इहो जेको हुजे लेन में मसलो हुजे लेन में न पोइ हाणे तोखे हुते जनानियुनि चई त हाणे वेंदी हुजे राम ले तूं बि सोचींदी हुजे अहिड़े मर्द खे छॾे हिते चे वेहंदी हुजे अरे मर्द खे लाटू हुजे लाटू चयो हुजे हाणे रात ला अधु जिंदगी गुज़री गई हुजे हाणे अध खे बि मिड़ई खणी धिके गुज़ारींदी हुजे ॿियो छा हुजे बस इहो छा कंदो हुजे इहो छा कंदो हुजे सो अलाए जहिड़ो रलियूं न पोड़ींदो हुजे हल माना इहो बि गांव हुजे सारा माण्हू नोड़ी वटींदो हुजे छा कर नज़र लॻी हुजे ॿियो न त हा इस टाइम तोखे नज़र लॻी हुजे माना इहो ज़िंदगीअ में चवंदा हुजो न कुझु न कुझु किर्त कंदा हुजो सोचींदा हुजो अॻिते हलंदा हुजो बहितर तुंहिंजी सोच हुजे सोचींदो हुजे को कारोबार जो सोचींदो हुजे को फसल पोखण पोखण जी ॻाल्हि सोचींदो हुजे फकीण जी। अॻिते वधण जी ॻाल्हि सोचींदो हुजे को बिज़नेस जी ॻाल्हि सोचींदो हुजे नौकर पैसा गॾु करण जी ॻाल्हि सोचींदो लठ खे फेराऊं इहो हाणे सोच हुजे वेहड़े मां तूं बि मोर हुजे हाणे ज़िंदगी में जो अचे उॾही लॻी हुजे त कहिड़ो माण्हू सोचींदो हुजे या ज़िंदगी जी उॾहीअ मां पहिरां जान छॾायूं हा तोखे हाणे असां ओॾहूं लॻूं हाणे तो ओॾहूं लॻूं हुन उॾही जी कंहिंखे सलाम न करो हुजे हाणे सलाम जा हाणे बि हाणे सफ़ा जहिड़ो खंभ लॻो पियो हुजे सलाम जा टाइम ते खंभ लॻो पियो हुजे हाणे वरी चई बि सघो रामण त सफ़ा अहिड़ो मोर हुजे सलाम जा सलूट सलूट कनी हो मिस्टर रामलाल सलूट थींदा हुजनि। क्या हाल है आप कैसे है आपकी बेगम कैसे है लोग हमें सलूट मारते हैं बड़ा तुझे सलूट मारते हैं और क्या जिंदगी में कुछ ना कुछ बड़ा बड़ा पोस्टर तुम्हारा रोड पे लगा हुआ है पोस्टर? नाम हो गया है बड़ा अब तुम्हारा अब ये सियासतदान यही बातें करता है अरे सियासतदान अभी किसी को जगह ही नहीं देते अरे वो उनकी गाल न कर तो पोस्टर हमारे कहाँ लगेंगे वो लगते हैं तो फिर उनको होता है कि ये कौन सा मानू है जिसका फोटो लगा है अरे ये हमको सब जानते हैं कि ये कौन से मारू है वो समझते हैं ये सियासत में आ गया उसको पता नहीं है ये एक्टर है और जिसका भी फोटो सच्ची दुनिया में जो कहो जे जग मशहूर हो जाऊं जग मशहूर जग जग में मशहूर हो जाऊं वो तुंहिंजे करे थी तू बोले की गाल सोभाण तव्हां वरी इहो कलाम ॾिसंदा हुजो न खां पोइ हल वल बि कंदा हुजूं पर मंज़ूर सखीराणी साहिब कलाम वाह जो चयो हुजे अहिड़ो चयो हुजे त लाल जे मेड़े ते यादगार गीत हुजेसि जो यादि चयो असां वॾा हुन जा परस्तार हुजऊं सो समन मंज़ूर सखीराणी चयो हुजे त असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू सो इहो ॾिसंदा ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो अञा तव्हां सां कचहरियूं कयूं ओंदरिया जैना सेरा रामा अब हिकु दफ़ो ॿीहर भली कार अवां सभिनी खे जिते जिते हुजो ॻाल्हि ऐं जनानी घर मोटी आई हुजे ज़माने जूं ॿियूं बि घणेई ॻाल्हियूं जहन में हुजनि पर जेका अॼु या तेल वारी जेका ॻाल्हि वरी तेल चढ़ियो हुजे त आउं वरी इहो वेठो सोचींदो हुजां त हाणे इहो कीअं वरी इहो भाड़ा महांगा थींदा हुजनि वरी जेको हुजे असांजा हारी मज़दूर इहे सभु जेके परेशान थींदा हुजनि पर हाणे हिकिड़ी एसो ई फोन कॉल वठंदो हुजां हलो वालेकुम नमस्ते वालेकुम सलाम नमस्कार छा हाल हुजे कुझु चार जगह भला हुजो अल्हम्दुलिल्लाह अॼु सभु ख़ैर हुजे तव्हां ख़ुशि हुजो बि सभु ख़ैर अदा रामू तव्हांजा कहिड़ा हाल हुजनि अब बस घर में वेठो हुजां जनानी पोइ कावड़जी वेजे अॼु घर आई हुजे माना हाणे त रहंदो घर में फिकुर थी पियो हुजे
वो चवंदो हुजेसि तेल महांगो हुजे तेल महांगो हुजे ॿुधाईंदो हुजेसि। उहो त ॿुधायो जे मां इहा ॻाल्हि हिनखे सम्झ में अचे न, हिनखे छा, हिनखे त करिणो हुजे मखोल। माण्हू चवंदा हुजनि भा घर जो तूं गिला करण शुरू थी वियो इहा गिला न हुजे, ॿियो छा हुजे? मुंहं ते ॻाल्हि हुजे अंधी। हा इहा गिला हुजे, ॿियो छा हुजे? मन रात जो घर खां निकिरे तूं पुठा माण्हुनि खे ख़बरूं शुरू करे छॾी। ख़बरूं कोन ॿुधायूं हुजनि कहिड़ियूं हैदर बड़ी। छा मुंहिंजे लाइ हिन कहिड़ी ख़बर कई हुजे? न न तेल महांगो हुजे मां साइकिल वठंदो हुजां हाणे। हे ॼणो हैदर हुजे भटी तड़ी तूं हुजे। ॻाल्हियूं करे छॾी। अदा सभिनी खे सलाम ॾींदो हुजे, ॿियो ख़ैर हुजे, फसल फड़ो खणी छॾियो हुजे न दॿे में हैदर हलो गयो हुजे, हलो गयो हुजे। माना तूं रात जो वेंदी हुजे पुठा माण्हुनि खे, तूं कॾहिं वेंदी हुजे जो रोज़? माण्हुनि खे ख़बरूं करे कॾहिं तूं रोज़ रोज़ वेंदी हुजे जो छो? जो मक़सद हुजे कि रात जो रोज़ वेंदी हुजे। पोइ दफ़े फोन करे माण्हू पुछंदा हुजनि, जेको अचे पुछे अदायो राधुली न हुजे, अॼु थोरो थोरो फिको लॻो पियो हुजे, मूं चयो मां को हाणे तारी भत लॻो पियो हुजे, हेडराणी हुजे मुंह ते। बस उहो वरी अगले मूं चयो घर में माना हाणे जे मुंहिंजे घर जो मसइलो आहे उहो ज़माने जो मसइलो लॻो पियो हुजे। इहे त हुजे न, पर माण्हू जेको हुजनि वचना हुजनि राधुल ऐं राम, ए ॿई जेका हुजनि गॾु हुजनि। हलो हलो जी अदा केरु कहिड़े शहर खां भा? अदा मां नंदरे मथां ॻोठा पंजू देरो मुज़फ़र खान थो ॻाल्हायां। छा हाल हुजे साईं? ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं बहार हुजनि? हा सभु ख़ैरु लॻो था, तव्हां पुछायो? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे। कीअं हाले वाल ॾींदा हुजो अदा? हा वीरा साहब तव्हां पुछायो? सभु ख़ैरु हुजे। पहिरियों दफ़ो मां फोन कॉल कई हुजे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे। नए दरे वारा सभु ठीकु हुजनि, चङा भला हुजनि? हा असांजो ॻोठ बसि पंजू देरो आहे। वाह 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 वाह, सभिनी खे सलाम, ॻोठ राज सभु ठीकु हुजे न? हर भातियुनि खे बि सलाम ॾींदा हुजो। असांखे सूफ़ी कलाम ॿुधायो। हा ज़रूरु ज़रूरु, सूफ़ी को कलाम अव्हांखे भलो कलाम ॾेखारींदा हुजो। मोहबतूं आवाज़ूं सूफ़ी थोरो असांखे सम्झण त ॾुखियो आहे। हा सही हुजे, हाज़िर हाज़िर, वॾी महिरबानी हुजे, लख कुर्ब। सूफ़ीअ जे साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे साज़ खे, पर हाणे राधुली वारे अकुल खे सम्झण में ॾाढो ॾुखियो हुजे। राधुल जे अकुल खे साथ हुजे, साथ हुजे उन मट तो ठिकरी भगी हुजे। हलो हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां भा? अदा वाह मां इरशाद अली ॻाल्हायां थो, जेकाबाद खां डंगर आहियां। साल हुजे अदा, ठीकु हुजो, चङा भला तबियतूं बहार हुजनि? बिल्कुलु बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं जा एहसान आहिनि। तव्हां ख़ुशि आहियो, सिहत बि सही आहे, अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि आबाद रखे। वॾी महिरबानी कुर्बान। तव्हां ॿिन्ही जी जोड़ी सलामत रखे। तव्हांखे असां जेकाबाद जे लाइ बि दावत ॾियूं था, जॾहिं जेकाबाद अचो असां सां राब्तो कयो, इनशाअल्लाह तव्हांजी ख़िदमत कंदासीं। ये आवाजूं मोहबतूं जेकाबाद में वेही एॾी दिलि करे फोन कॉल करे वरी दावत ॾिनी हुजे, माण्हू सफ़ा माण्हू सफ़ा माणक मोती लॻा पिया हुजो, ॿियो ख़ैरु हुजे, जेकाबाद वारा सभु ठीकु हुजनि, चङा भला हुजनि? बिल्कुलु बिल्कुलु साईं, सभु ख़ुशि आहिनि, सभु सिहतमंद आहिनि। अल्लाह सभिनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। अल्लाह ताला तव्हांखे बि पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। दुआनि में यादि कयो असांखे, असां तव्हांखे दुआनि में यादि कयूं था। इहे लख कुर्बा मां जावा, दिलि सां फोन कॉल करे ऐं एतिरी दुआ ॾिनी हुजे, वॾा वड़ा मां जा, सभिनी खे सलाम। मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे त रूह सां ऐं दिलि सां चवंदा हुजनि, को बि कमु कंदा हुजो त रूह सां ऐं दिलि सां कंदा हुजो। पाण खे बि माण्हू खे ख़ुशी महसूस थींदी हुजे ऐं पाण खे बि माना जेको हुजे भलो लॻंदो हुजे। सो ज़िंदगी में ॿाहिरो कमु हुजे, पर हुन खां पहिरियां हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां हुजे? दा अदा सखर लकेटी शाह बिले खां मोहन मिठण जतोई। वाह वाह, शाह बिले वारा अदा जतोई साहब, ख़ुशि चाक, चङो भलो, तबियतूं बहार हुजनि? ख़ैर भला तव्हां पंहिंजो तव्हां पंहिंजो हाल ॿुधायो, ख़ुशि ख़ैर अथव? असांजो हाल अव्हां जे साम्हूं हुजे। साह बेले वारा सभु ठीकु हुजो, तबियतूं बहार हुजनि, कीअं रंग लॻंदा हुजनि? अदा तमामु बहितरीन, तमामु सुठो। वाह वाह, अव्हां पहिरियों दफ़ो फोन कॉल करे हाल वाल कयो हुजे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे भाउ। महिरबानी महिरबानी, सभिनी खे सलाम भाउ, सभिनी खे सलाम, लख कुर्ब। साह बेले खां बेला हल, सिंध जा बेला बि वॾा मशहूरु हुजनि।
हाँ सॼी सिंध मां जेके माण्हू असांखे फोन कॉल कनि कचहरियूं कनि त यकीन कंदो हुजे न मूंखे वॾी ख़ुशी थींदी हुजे। मां उन्हनि ते यकीन करा हाणे तो ते यकीन ई न रहियो त तूं कंहिं महिल बि तुंहिंजो जबड़ो फिरी पवंदो हुजे। हाणे तोखे यकीन बि न अचे। हाणे यकीन जी रात त तोखे यकीन न हुजे। यकीन कर यकीन न हुजे पोइ हाणे करो माण्हू जो वक़्तु माण्हू जो सही तूं हिकु पल में हिकिड़ी ॿिए पल में ॿी हुजी न हुजे पल पल में जेको हुजे सांड्रे वांगुरु न गब्बत लाइण वारी रात न हुजे। सांड्रो न हुजे सची हुजे पर इहो फ़र्क़ु रखो हुजे त तूं कुर्ब ॾींदो हुजे रात डबल ट्रिपल ॾींदी हुजे थोरी कुल्फत कंदो हुजे पोइ रात जी बि तोखे ख़बर हुजे। कुल्फत कठे कम हले कुर्ब सां ओ कुल्फत जी हा कंढी गन कण खां हिकिड़ी मोहबत जी सट चङी हुजे ना उहा चङी हुजे ना जेका हुजे न उहा ई हलाईंदो जे अॻे वारे हिनजी ठिकरी भगी हुजे तो मूंखे अहिड़े तकावड़ लॻी हुजे मूं सॼो मट भनी छॾो हुजे पोइ सोचियो हुजे कि आस्ते आस्ते सॼे घर जो नुक़सान थींदो हुजे अञा कावड़ मूंखे चढ़ी पई हुजे मूं चयो हुजे को नुक़सान न थी पवंदो हुजे इन जे करे रात खणी पंहिंजा टपड़ टाड़ी हली गई हुजे। हाणे कहिड़ा तुंहिंजा हिते टपड़ हुजनि जेके खणी वई हुजे पंहिंजो लटो को कपिड़ो को साबुण जरी को कजल को जेको हुजे को कंगो को कावड़ में बि को माण्हू तो खबे न हुजे कावड़ में को माण्हू खे कजल माण्हू खणे ना वो कावड़ में बि को कजल माण्हू खे यादि रहंदो हुजे कजल और रात पाईंदी हुजे ईअं चई त कावड़ हुजे गुस्सो हुजे पर पाण खे जेको हुजे माण्हू खे हमेशह तयार रखणु खपंदो हुजे। हा बसि पोइ इहो सोचे सम्झी तूं वई हुजी त 2 ॾींहं सज़ा ॾींदी हुजे आराम खे ख़ैर हुजे तोखे सज़ाऊं मिलंदियूं हुजनि हाणे तोखे कहिड़ो सज़ाऊं मिलनि हेॾा कतार में थी बीहंदी हुजे कतार में कहिड़ो हाणे स्कूल हलूं हेॾा कलाम हलाइणो हुजे सही हुजे जेके तरतीब में कतार में सिद्धांती ज़माने में हलंदा हुजनि उहे माण्हू कामयाब हुजनि हलाए छॾींदो हुजे हा बाक़ी जेके कतार खां ॿाहिरि वञनि सिस्टम खां ॿाहिरि वञनि उहे माण्हू पोइ ज़िंदगी में कम न थियो इन जे करे हाणे वरी हलंदा हुजूं कलाम जे पासे सावण ऐं मारवल जो आवाज़ हुजे अधे चयो हुजे त सूफ़ीअ सोज़ साज़ खे सो अहिड़ो को रंग अव्हां जे नज़र हुजे उन खां पोइ वरी दुनिया जूं ख़बरूं बजनि अॼु वरी अॼु अब इन जे करे सो अव्हांखे इहो ॿुधाईंदो हुजां त पेट्रोल जेको हुजे 26 रुपया 77 पैसा महांगो थियो हुजे हाणे पेट्रोल जी हा पेट्रोल जी नई क़ीमत 393 रुपया 35 पैसा फी लीटर ऐं वरी डीज़ल ते जेको हुजे 77 रुपया महांगो थियो हुजे हाणे वरी डीज़ल जो नओं अघु 380 रुपया ऐं 19 पैसा फी लीटर हुजे ॾिसंदा हुजो ॼाण वठंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो अञा तव्हां असां कचहरियूं कयूं हिकिड़ो त असांखे राधुली ॿियो हुयो डीज़ल ऐं पेट्रोल असांखे महांगो साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु बुलंद जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो असांजूं अदियूं भेनरूं ॿाहिरि जेके बि असांखे ॾिसंदा हुजो अव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर राम राधा प्रोग्राम में भली कार हुजे। हेलो हेलो साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ बिलाल काके झोला अदा छा हाल हुजे झोल वारा अदा ठीकु हुजी चङो भलो तबियतूं ॿाहिरि हुजनि बार तव्हां ॿुधायो सभु ख़ैर लॻो पियो हुजे न सभु ख़ैर लॻो पियो हुजे साईं तव्हां प्रोग्राम ॾिसंदा आहियूं ॾाढो बहितरीनु हलंदो हुजे वाह 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 झोल में वेही प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो पसंदि कंदा हुजो फोन कॉल करे हाल वाल कंदा हुजो इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि अदा मोहबत हुजनि अदीकी हुजे ठीकु हुजे हा उहा अॼु चाक हुजे घर मोटी आई हुजे तव्हां ॾे ख़ैर हुजे अजी बिल्कुलु ठीकु ठाक अजी कुझु हुजो या बात हुजो ऐं असांखे फरमाइशी कई फौजा तुमरे चहिरो ॿुधाईंदा
हा फोदिया सुमरो जो सहरो ॾेखारींदा हुजो। हा ठीकु आदर हुजे, आदर अदा ज़रूर ॾेखारींदा हुजो। वॾी महिरबानी हुजे। सभिनीनि खे लख सलाम कुर्ब, ॾेखारींदा हुजो। साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। सो इहे हुजतूं हाणे न कंदी हुजी तूं, पोइ कंहिंसां कंदी हुजां? इहो हुजतूं ऐं इहो हींअर इहो असां ज़माने जूं इहे हालतूं इहे ॻाल्हियूं ॾिसी हे नाज़न भरी दिलि जी हाणे इहा सटूं असां कोन सही सघंदा। हा, उहो त हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? बलोचिस्तान सोबतपुर खां पलिया खोसो ॻाल्हायां थो, चांदनी चौक खां। छा हाल हुजे दा जानी चौक वारा ख़ुदा साहिब? ठीकु हुजी, चङियूं भलो तबियतूं बहार हुजनि न? अल्लाह पाक एहसान करम शुक्र आहे। तव्हां ॾेखारे आदि रात ख़ुशि आहे? आराधुली ठीकु केरु लॻी न पई बचियो हुजे दा। हुजे त तव्हां ठीकु हुजो। ख़ैरियत तमन शुक्र आहे जो करम। वाह वाह वाह। ख़ुशि रहंदा हुजो, ॿियो को हाले वाल ॾींदा हुजो। ख़ैर जी शुक्र आहे अमन। प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, रंग कीअं लॻंदा हुजनि मेहरान टीवी जा? सुठा रंग आहिनि, ख़ासि करे मूंखे अमूद घणो पसंदि आहे। जी अदा। ख़ासि करे तव्हांजो प्रोग्राम सुठो हलंदो हुजे। वाह, ख़ासि करे ॾिसंदो हुजे छंछरु ते माना वक़्तु कढी प्रोग्राम खे ॾिसंदो हुजे न। सभु बचनि खे गॾु। वाह 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 वाह। सभिनी बलोचिस्तान मोहबतूं हुजनि। सोबतपुर वारनि सभिनी खे सलाम, मुंहिंजे भाइरनि खे सलाम, भाउरनि खे सलाम, खे बि सलाम। बचड़नि खे बि सलाम। सोभा इहे सभु रंग अव्हांजे ख़िदमत में असां कया हुजनि, पेश इहे रंग अव्हांखे आया हुजनि पसंदि। जो हाल हुजे हा। सो अवां पिरनि सां नाल जो हाल हुजे पैसो पिरिया नाल हुजे। पर मूं वरी उनखे मटाए करे चयो हुजे। हा, मटाए चयो हुजे। हा, ये दियो हलो। सभु असांजा पंहिंजा हुजनि। हलो हवा ख़ैर अदा केरु कहिड़े शहर खां भा? वाजिद ट्रेली थो ॻाल्हायां, मुंशी ॻोठ खां। छा हाल हुजे एदा? ख़ुशि हुजी, चङो भलो, तबियतूं बहार हुजनि न? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। साईं असांखे शमन अली जो कलाम त ॿुधायो। हा ज़रूरु ॿुधाईंदा हुजो, सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, मोहबतूं जो प्रोग्राम में शामिल थिया हुजो। वरी महिर ठीकु आहे, महिरबानी। वरी महिर सादिकाबाद खां ॻाल्हायां थो। सादिकाबाद खां? आओ आओ, ज़िला रहींदा तहसील सादिकाबाद। वाह 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 वाह। केरु हुजो पाण पंहिंजो पूरो तारफ़ त ॿुधाईंदा हुजो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे। वाजिद ट्रेली। वाजिद ट्रेडी। आओ आओ। वाह वाह मुंशी वाह ॻोठ। वाह वाह। सभिनी खे सादिकाबाद वारनि सभिनी खे सलाम, मोहबतूं अवां जूं, लख कुर्ब। कहिड़ो ॾिसे असांजा माण्हू कुर्ब कनि। हा हा। पोइ बलोचिस्तान हुजे, पोइ जेको हुजे कहिड़े बि शहर खां जेको हाणे सादिकाबाद मां फोन आई हुजे, मुल्तान मां फोनूं ईंदियूं हुजनि, बलोचिस्तान, पोइ थर, पोइ बर, पोइ लाड़, माना सम्झ केतिरो माण्हू असांजा मोहबतूं कनि। ऐं उन में तूं कावड़ जी ॻोठ वञी सभु वीचारा परेशान हुजनि। न न, उन्हनि खे ख़बर हुजे राजोले जो ॾाढो डरींदी हुजे हक़ ते कावड़ जी वई हुजे, हक़ ते कुझु बि हुजे पर दुनिया सां मुंहुं ॾियणु ज़रूरी हुजे। असां उन्हनि सां गॾु हुजूं, मोहबतूं उन्हनि सां गॾु हुजनि। हा ॻोठा वेही वरी तूं तव्हांजा आहियो टीन में मुंहुं जी ॻाल्हाईंदी हुजे, छाजो पंहिंजे पहुचंदो हुजे न। तीन में पोइ अकुल हुजे। हाणे इहो अकुल हुजे, ॿियो छा? तुंहिंजो अकुल हुजे। हाणे इहो मुंहुं जो अकुल न, तुंहिंजो अकुल हुजे जो तूं चईंदो। मोह हुजे को कड़ियूं रलियूं सोड़ियूं हुजनि, खार में विझे टीन चढ़े छॾींदी हुजे। सोभा हाणे वरी हलंदा हुजो कलाम ॾांहुं। अॻे बि हिकिड़े हंधि फरमाइश कई हुजे त इहो समन अली मिरालीअ जो, समन मिरालीअ जो हिकिड़ो वरी भलो कलाम हुजे अॼु। सो इहो वॾो महिराण टीवीअ जो शुरूआती ॾींहं जो इहो कलाम हुजे, पर वॾो मशहूरु कलाम हुजे। इन कलाम खे अवां ॾिसंदा हुजो, उनखां कचहरी बि करूं ऐं पोइ वरी को भाॼी को देगड़ी वेगड़ी चाढ़ूं, को चांहि जी पीअंदा हुजूं। साल में दीदा चई खड़ी हाँ, ओ मैं त फुलां वाले सेज बिठाई खड़ी हाँ,
मैं थाल में दीदा चई खड़ी हाँ वे मैं तो फुला वाले सेज विछाई खड़िया मैं तो मेरा सजन आसी मेरे अंगण ते खुशियां आसी मेरे अंगण ते खुशियां आसी बेचारी राधुल वेठी रोसी बेचारी राधुल वेठी रोसे अदा एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग यकीनन ईंदा हुजनि अव्हांखे पसंदि सो अॼुकल्ह जेको राग जी मुंदि मौसम हुजे न उहा चोट ते लॻी पई हुजे हालतूं दुनिया जूं हिकिड़े पासे पर हाणे चवंदा हुजनि अदा राग ॻाए पाण खे ख़ुशि कंदा हुजो हुनुर सिखी पाण खे ख़ुशि रखंदा हुजो वर्ज़न्स करे पाण खे ख़ुशि रखंदा हुजो ऐं जेको सुबुह जो पंधु करे पाण खे ख़ुशि कंदा हुजो सिहतमंद रखंदा हुजो ऐं मुस्तक़िल मिज़ाजीअ सां हलंदा हलो हलंदा हलो हलंदा हलो निठ त कंहिं मंज़िल ते पुॼंदा हुजूं भला जे मंज़िल न मिलंदी हुजे त को ज़िंदगीअ में को अहिड़ो सबक़ु माण्हू सिखी वेंदो हुजे जो ईंदड़ वक़्त में वरी कमु ईंदो हुजे इन जे करे माण्हू हौसले सां हिमत सां जीअंदो हुजे जीअं सोणीअ में भेटाई साईं चयो त घड़ो भॻो मुंद मुई वसीला विया घड़ो भॻो मुंद मुई वसीला विया तंहिंखां पोइ सुआ सॾ मेहार जा सो सॾ जेके मेहार जा हुजनि जा वाको करणु हुजे उन खां पोइ हुजनि ओ राधुली वरी जा हड़ ठाहींदी हुजी जा सदोरी ईंदी हुजे तो जो भई समझ हाँ फटंदो हुजे घड़ी खन मना जेको जे बि ना सघंदो हुजी हाणे मुंहिंजो तुंहिंजे लाइ हाँ फाटंदो हुजे हाणे इहा का ॻाल्हि चवण जी हुजे ऐं तोखे वरी छा थियो हुजे जो तोखे माना कुझु ई न थींदो हुजे त हेॾे मर्द मथे में सूर लॻो पियो हुजे तोखे बि मना हिते छा को बोर्ड आई हुजे बि ना सघंदो हुजी हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर का अदा लाड़काना से लाड़काना से अपना नाम तो बताओ लाड़काने वाला हो काफिर हुसैन मिराली क्या हाल है आपके ठीक हो खैर खैर दुआ अल्हम्दुलिल्लाह आप बताओ कैसे हो हम तो ठीक है तुम आजकल वरी पंहिंजी ज़बान छोड़ के सीख गया है क्या बोलना जी छाल हुजे ठीक हुजी चङो भलो तबियतूं ॿार हुजनि जी 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 अब पहिरियों दफ़ो फोन कॉल कई हुजे लाड़काणो ठीक लॻो पियो हुजे जी जी माना नाणो जाम हुजे तॾहिं लाड़काणो घुमंदो हुजे या रहंदो ई उते हुजी लाड़काना में रहंदो जी रहंदो उते हुजी मूं वरी सम्झो तो वटि नाणो जाम हुजे इन करे लाड़काणो घुमण वियो हुजी न न अच्छा लाड़काणे कहिड़े जाइ ते रहंदो हुजी शाहबाद कॉलोनी चांडकापुर वाह 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 लाड़काणे जी मुंद मौसम कीअं हुजे जबरदस्त मौसम वाह 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 प्रोग्राम खे ॾिसंदो हुजी फोन कॉल कई हुजे इहा अवां जूं मोहबतूं हुजनि सभिनी खे सलाम जी जी वॾी महिरबानी हुजे लख कुर्ब हुजनि आबाद हुजो सो लाड़काणे खां अधो ॻाल्हाईंदो हुजे असांजा हर मां बि कॾहिं कॾहिं शौक़ में ऐं ख़ुशीअ में जेको हुजे न वरी ॻाल्हि अहिड़ी कंदा हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम सलाम मौला अली मदद अदा यो सिंगार छा हाल हुजे है लॻो पियो हुजे अंसार अली ॻाल्हायां पियो गुलशन अदीद कराची खां अंसार अली को छा हाल हुजे दा अंसार ठीकु हुजी चङो भलो असां ठीक ठाक लॻा पिया आहियूं गर्मी वॾी थी वई हुजे माशाल्लाह कराची में मिठा कराचीअ में बि गर्मी थी वई हुजे हा कल्ह खां वठी माना कुझु आहे मिठा कल्ह खां वठी भाई उहा सही हुजे मुंद शाम जो सही हुजे या सॼो ॾींहुं गर्मी हुजे न शाम जो थधड़ी हवा लॻंदी हुजे 1-12 खां पोइ माना सही थी वई हूंदी हुजे वाह 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 पर गुलशन अदीद जा सभु ठीकु हुजनि हर मां सभु ख़ुशि लॻा पिया आहिनि सुठो को सेरो ॿुधाईंदो छॾ हा सेरो ज़रूरु ॿुधाईंदा हुजो तोखे ॿियो ख़ैरु हुजे न सभिनि खे सलाम चवंदो हुजी वॾी महिरबानी हुजे कुर्ब हुजनि अव्हांजा हा ठीकु हुजी जो कतो जो छक निकिरंदो हुजे मैडम ईअं लॻो हुजे जहिड़ो हाणे दखीअ मां निकिती हुजी दखी मां निकिरंदो हुजे तूं चवंदा हुजे न दखी मां छो निकिरंदी हुजा
पासे घर में हिते अंदर कमरे में हिते पहुंची हो जा, लांढी में बैठी हो जा, गर्मी अज तेड़ी हो जाए न जकर मो चो भला हर घड़ी खन थोड़ा सा पटा। हेलो वालेकुम। वालेकुम सलाम। हुजे अदा केर कड़े शहर का दा? चंबड़ का अशरफ अमर लगारी। केड़े शहर का? चंबड़ 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 खां लगारी साहब जे दा छाल हो जे लगारी साहब ठीक हो जे चंगा भला अल्हम्दुलिल्लाह खैर ता खुश हो जे सब खैर लगो पियो जे हमारे खैर हो जे ठीक हो जो चंगा भला हो जो अल्लाह जे सार रब जे भलाई वने। वाह वाह चंबड़ जी मुंद मौसम सही हो जे ना ना घर में छिटी लगी पई बा चंबड़ में हेल त घर में हेड़ी थींदी हो जे के खबरों पांदी हो जे छक्का छड़ाई दी बरसात थी वजे। अब बस हाल ये फसल बसल थींदा हो जन वरी वो मीह बि वसंदा हो जन पर हाल ही दस इंशाल्लाह थींदा थींदा बारियूं थींदियूं बाबा। वाह वाह ॿियो खैर हो जे प्रोग्राम जा रंग कीअं लॻंदा हो जन मेहरान जा रंग सुठो तमाम बेहतरीन पंजी सिंध जा रंग आहिनि इन में मेहरान टीवी में। वाह वाह ये अवां जो मोहबतूं हुजनि जो वरी फोन कॉल करे हावल अल्हम्दुलिल्लाह खैर माफी क्या राधा कुछ साल हो जे पुछ लगो पियो जे दा ओ माई भागी बुधायो माई भागी। खैर लगो पियो जे ठीक हो जे दा ठीक हो जे चे माई भागी बुधाई दे जे तोरे खैर हो जे केड़ो भागी मां बुधाई दी हो जे कन्न ते हथ रखे बुधाई दे जे खड़ी नी में कर बुधाई दो जी जरा दुल बुधाई दी हो जे कलाम तेंदो ये भागी जो हलाई दो जी ओ खड़ी दुल बुधाई दी हो जे खड़ी नीम के नीचे हम तो जो गई देखो दे जड़ो अरे हट्टी लगो पियो जे। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुझे अदा केर कड़े शहर का दा? मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां। छाल हो जे अदा ठीक हो जो चंगा भला तबियतूं बाहर हो जन अदा हाल भला न तबियतूं बहारन रब जा लख एहसान तव्हां अदा कीअं आहियो अदीरादा कीअं तव्हां ठीकु आहियो तयार आहियो तबियतूं बहारन? असां जो तबियतूं बहाल हुजन असां चाक लगा पिया हुजूं तयार हुजूं तव्हां तयार हुजो। असां तयार हूं अला करे सदाईं तव्हां ईअं तयार हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो पंहिंजी ज़िंदगीअ में। असां वरी चवंदा हुजूं अव्हां ख़ुशि हुजो त असां ख़ुशि हुजूं। हा इहा त ॻाल्हि आहे बिल्कुलु। अब अॼुकल्ह गैर हाज़िर लॻा पिया हुजो खैर तो हुजे मूंखे वरी फिकर लॻो पियो हुजे। हा रमण भैया तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे बसि कुझु थोरी मसरूफ़ात हुई उनजे करे पंहिंजो राब्तो कोन थी सघियो वरी अॼु तव्हां सां कयो आहे। बसि यार मूंखे वरी फिकुर थींदो हुजे अवां जहिड़ा फ़क़ीर माण्हू दोस्त माण्हू जो कमल ॻच और सो परे हुजनि त वरी पोइ मूंखे बि फिकुर थींदो हुजे। साईं तव्हां अनमोल माण्हू आहियो यादगीरो रखो था तव्हांजी एतिरी माना सोच आहे त कंहिं काल केतिरो टाइम न कई आहे इहा तव्हांजी सोच आहे इहो तव्हांजो हुनर आहे ऐं तव्हांजी यादाश्त आहे। सो इहे अब तव्हां मुंहिंजे सम्झो त प्रोग्राम जी सूंहं बि हुजो सिंध जी सूंहं हुजो मारवड़नि जी आऊं हुजो सो पंहिंजनि खे केरु न सारींदो हुजे भाउ। बिल्कुलु बिल्कुलु अदा इहो आहे त तव्हांजो प्रोग्राम ॾिसो केतिरा साल थी विया आहिनि पर इन मां ॾिसण में असांखे भउ कोन थो थिए। हर रोज़ नवां रंग हूंदा आहिनि नयूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि नई कचहरी हूंदी आहे तव्हांजी अदीरादा जी ऐं तव्हांजी माना बहितरीनु अंदाज़ हूंदो आहे ऐं मज़ो ईंदो आहे। वाह वाह इहे वरी अवां जूं मोहबतूं हुजनि जो बाक़ाइदे एतिरनि सालनि खां प्रोग्राम खे ॾिसंदा बि हुजो वरी सॼी न ॻाल्हि ते नज़र फोन कॉल बि कंदा हुजो हाल अहिवाल बि ॾींदा हुजो ऐं पसंदि कंदा हुजो असांखे इहे अवां जा कुर्ब हुजनि अदा। हा अदा ऐं ॿियो तव्हां केॾी महिल उर्दू ॻाल्हाईंदा आहियो इहा बि अंदाज़ ॾाढो तव्हांजो असांखे वणे थो। बसि सभु रंग लॻा पिया हुजनि हिन में। हा इन में वरी मुंहिंजी दिलि चवे थी त थोरो उर्दू जूं ॻाल्हाइयूं आऊं तव्हांखे ॿुधायां भला। हा ॿुधाईंदो हुजे यार मां बि चवंदो हुजां त हाणे वरी इहो अदाकारी बि करां को फिल्म बणायां अहिड़ी जो पोइ वरी असीं बि चऊं त भला हम बि किसी से कम तो नहीं आहे न भला। हा बिल्कुलु टेली फिल्म का ठाहियो बिल्कुलु बहितरीनु वेंदी तव्हां अदाकार बि थी सघो था तव्हां जेको आहे बहितरीनु इंसानु आहियो तव्हांखे ॻाल्हाइण अचे पोइ तव्हां डायलॉग सुठा ॻाल्हाईंदो। हा त बसि पोइ इहो वरी इन करे तयारी कंदा आहियो तव्हां ॿुधाईंदा हुजो अलाए छा ॿुधाईंदा हुजो। हा नए कपिड़े बदल कर जाऊं कहाँ नए कपड़े बदल कर जाऊं कहाँ और बाल बनाऊं इसके लिए वो शख्स तो शहर छोड़ गया
अब बाल बनाऊं किसके लिए, नए कपड़े बदल कर जाऊं कहाँ। वाह 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 वाह। इनमें वरी हो बोझे जिस धूप की दिल में ठंडक थी वो धूप उन्हीं के पास गई, नए कपड़े बदल कर जाऊं कहाँ और बाले बनाऊं किसके लिए। अदा वरी मेहरबानी। हाँ ही आ रहे ए धारे काट ये बटन खोले मार सुमे पियो हो जे यो 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 आयो कहे तू को गुग्गो हो जीजा मावरी हटू न तू सवेर गाल कई हुजे त मुखे हेड़ो जे मथे में का गाल न वणे मना जो को जे न कले कले मारो ये हो ओ पाण वट चंदा हुजन त दिल धोई दखिए में रख सुहाण तोखे धोई पोइ दखिए में विझी ते रखे जरी तो ए जेको तू अगे एकड़ो शेर पड़ हाणे हिकिड़ो कलाम हलाईंदा हुजूं पर अधे सहल चयो जे त सहरो सो हाणे वरी हिकिड़ो सहरो हलाईंदा हुजूं फौजिया सुमरो जो आवाज़ हुजे इन सहरे खे अवां ॾिसंदा हुजो उन खां पोइ वरी वापसि अचूं त अञा ता सा कचहरी ज़रूरु करूं। राम आया अंगण अजीब हो आया अंगण अजीब ओ नसीब भला आया अंगण अजीब ओ नसीब भला उहे अंगण चुमाया अजीब चुमा आया अंगण अजीब। एक दफ़ो ॿीहर भलीकार अवां खे मिड़नी साथनि खे जिथे ॾेह हुजो परदेह हुजो अवां सभिनी खे सिक भरियो हुजे जेके जेके भी असां खे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे राम राधा प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजो नमस्कार चवंदा हुजो साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हलो तव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणा गुज़रंदो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था अदा शाहपुर जानिया खां पहलवान गुलशन मला। वाह वाह मुंहिंजा भाग भला छाल हुजे ठीकु हुजी चङो भलो हुजी ख़ुशि दा ख़ैर ख़ुशि ऐं ख़ैर तबियतूं बार वाह जा वारा वॼाया हुजनि मैदाननि में अदा गुलशन तो बि वक़्त में यार असांखे हिन प्रोग्राम में जेको नालो वठे हींअर लॻो कलाम हुजे ॿुधूं वॾा ॾाढो दिलि ख़ुशि बि थिए कोठे माण्हू ई सही मुख ओ बा अब यो टीवी जो आवाज बंद कर टीवी जो आवाज बंद कर तो हाल वाल कंदा हुजूं टीवी जो आवाज बंद कंदो हुजे हाँ टीवी आवाज बंद आहे सो मूं चइबो गुलशन मलाब वाह जी मलवड़ी बोस्की मला वाह जी मलवड़ी असुल मैदाननि में ॿाहिनि में ईअं ठकाव कढाए छॾिया हुजनि सो मूंखे ख़ुशी थी हुजे त गुलशन मला पहलवान मुंहिंजे ॻोठ इहे फोन कई हुजे। हा महिरबानी तुंहिंजी असांजो पाड़ियो माण्हू तोखे ॾिसंदा प्रोग्राम ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे ॻोठ जो माण्हू आहे साईं इहो मूंखे ख़ुशी थींदी हुजे त मारवीअ जीअं त मुंहिंजे वतन जा मुंहिंजे ॻोठ जा मुंहिंजे इलाइक़े जा माण्हू पर अवां ख़ुदि नाले वारा पहलवान हुजो त मुंहिंजे लाइ बि त इहो वॾी ख़ुशी हुजे ऐं ख़ुशि नसीब ॻोठ राज सभु ठीकु हुजे सब खैर रब जा एहसान तू खुश है खैर राधा भी खुश गई राधा भी खुश केर लगा पियो ज्यादा तवा भी ठीक लगा पिया जो घर भाती ठीक हुजन सब खैर रब सब खैर अल्लाह सी ॾाढो शौक़ सां तव्हांखे ॾिसूं विया पर हाणे महिरबानी करे असांजा नाला त हिते वठो ॾिसूं ॿुधूं नाला खणंदो जेके जेके गॾु वेठा हुजनि नाला खण बचड़नि खे बि सलाम अजुनि खे भेनरुनि खे पर नाला खणंदो हुजे जंहिंजा नाला खणणा हुजनि मुंहिंजो भाइटियो आहे रियाज़ हुसैन मला आओ
उर्फ डोन ऐं मुंहिंजो पुटु आहे वॾो पहलवान फिदा हुसैन मला ऐं पहलवान तनवीर हुसैन मला वाह 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 वाह। अच्छा भला ऐं अयाज़ अहमद मला ॿी नंढड़ी मुंहिंजी पोटी आहे हुनजो नालो आहे रिदा। वाह वाह मुंहिंजी इहा भाइटी रिदा खे सभिनीनि खे असांजी तरफ़ां खोड़ अबा। सलाम ॾींदा हुजो ऐं ठीकु आहे। नंढड़ी सां प्यार बि कंदा हुजो। भला हाणे इहो मल जे मैदाननि में बि वेंदो हुजे या हाणे छॾे ॾिनो हुजे? न साईं न बिल्कुलु वेंदा आहियूं जिते प्रोग्राम थींदा आहिनि वेंदा आहियूं वरी हींअर महीने में माजी साईं जो तकियो आहे राणीपुर वेंदासीं। हिते बि मेड़ो लॻंदो हुजे माना हिते बि वेंदो हुजे? बिल्कुलु बिल्कुलु मेला हींअर जाम आहिनि। साईं महती शाहपुर जे मेले में वाह जा वारा वॼाया पोइ दौलतपुर में मेड़ो लॻे या किथे बि सॼी सिंध में अवां पंहिंजो नालो घुमंदा आहियूं। अलाह जी महिरबानी आहे। ऐं तव्हां यार इहो शौक़ु आहे त इहो असीं प्रोग्राम ॾिसो। बस इहे अवां महबतूं हुजनि। कीअं प्रोग्राम लॻंदो हुजे? प्रोग्राम ऐं रंग कीअं महिरान ॾाढो मूंखे वणियो। मां वेठो नंबर ॾिसी आयुमि लॻे न पियो अचानक लॻी वियो। हाय हाय इहे महबतूं जी रूह जी तार मिलियल हुजे। सभिनी खे सलाम। कुर्ब मोहबतूं आवाजूं। हाय ॻोठ सफ़न दौलतपुर सफ़न खां हे भलो असांजो मल पहलवान हुजे गुलहसन मला। हल मल जो अंदाज़ बि परे हिन करे कहिड़ो हुजे जेको ईंदो हुजे संदरे में हथ विझंदो हुजे। इन्हनि विड़ी हुजे मल मूं वरी चयो हुजे त मां वठंदो हुजां तो ज़िंदगीअ में को वॾो शौक़ु कयो हुजे को राधुलीअ खे सां कंदो हुजां त मूंखे बि यादि हुजे। हल असां त जड़ा घर जा लभंदी न हुजे त हिकिड़े मल पहलवान फेराए जो आयो हुजे पट ते दा हिकिड़ी कई हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां बा? साईं मुमताज हुसैन सुमरो सदर जी बटियूं जिला खैरपुर मीरल साईं। छा हाल हुजे दा? ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं ॿाहिरि हुजनि? अलाह जा लख सां तव्हां ॿुधायो साईं ख़ुशि आहियो? कीअं रंग लॻंदा हुजनि अदा? राधा खे राधा खे दड़का न जो एॾा साईं निकिरी की न आहे? अबा कंहिं दड़को छा हाल हुजे? ख़ुशि हुजो चाक लॻा पिया हुजो? अभी ख़ुशि आहियो? खैरा खैर दुआऊं लॻूं पयूं हुजनि। ॿियो को हाले वाल ॾींदा हुजो? 2-3 साल अॻु में आया आहियो बाबा तव्हां सदर जी बटे तव्हांखे यादि आहे अलाए कोन? सभु कुझु यादि हुजे सॼी सिंध यादि हुजे। अलाह अलाह कुझु कंदो अलाह कुझु कंदो। असांखे को पंहिंजो असांखे ॿुधायो को पंहिंजो अनवर हुसैन विसरे जो कलाम साईं। वरी थोरो खिलंदो त हुजे थोरो खिलंदो सॼी सिंध खे ॾींदा साईं सलामत तव्हांखे तव्हांजे पूरी टीम खे साईं। पर थोरो टक खिली ॾेखारींदो हुजे। वॾी महिरबानी। सॼी सिंध सॼी सिंध ईअं खिलंदी हुजे मुरकंदी हुजे महकंदी हुजे त असां ख़ुशि थींदा हुजूं। पर अमन सभिनी जे लाइ दुआ बि हुजूं त हमेशह हमेशह जे लाइ ख़ुशि रहंदा हुजो साधू आबाद रहंदा हुजो पर इहो हमेशह मुस्कुराईंदा रहंदा। इहो तॾहिं थींदो हुजे जॾहिं तव्हां में पाण में भाईचारो हुजे हिक ॿिए खां नफ़रत जेका हुजे उहा ख़तमु कंदा हुजो भाईचारो कंदा हुजो ॻोठ खे आबाद कंदा हुजो ॻोठनि जे माण्हुनि सां उथंदा वेहंदा हुजो। पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो 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 हला अधु इहो टीवी ॾिसी वठंदो हुजे त पोइ हिन सां ज़रूरु ॻाल्हायूं। पर जो अधे गुलहसन फोन कई हुजे त सच पुछो त असां बि पोइ मोरो पोइ दौलतपुर पोइ नौसरो पोइ कंजारो पोइ दरिया जो कंधियूं सॼी सिंध पंहिंजी हुजे सो उनखे घुमंदा फिराईंदा ईंदा हुजूं। पर उन इलाइक़े जा माण्हू कमाल हुजनि जिते माण्हू भाईचारो बांह ॿधे जी वाट बिरादरियूं भत पोत उथण वेहण। पर ही मल विढ़ंदा हुजनि पोइ सेवण जो मेलो हुजे लाल जो मेलो हुजे नालो हिननि में वरी ॿियो बोसकी मला हुजे। हल उनजो वक़्तु हुजे ॿाहीअ में हिंज जो उछलाए त ईअं हेड़े पोतड़े जी हीअं गंढ ॾोकड़ जी भरे खणंदो हुजे वक़्तु हुजे माण्हू जो चवंदा हुजनि त माण्हू पंहिंजो दौर। हाणे वरी उतां ई दौलतपुर जो मल पहलवान हाणे जापान में मल विड़ी आया हुजे जापान में सो ॾेह जा माण्हू बि त ईअं को घटि न हुजनि पर ख़ुशि हुजनि। हलो अस्सलाम वालेकुम साईं।
वालेकुम सलाम आदा केर करे सर कादा गुलाम शबीर चंगो बाबा आजाद कश्मीर खां बाबा। चना साहब ठीक हो जो चंगा भला हो जो तबियतूं ॿार हुजनि आज़ाद कश्मीर वारा सब दोस्त ठीक हुजनि। जी जी बिल्कुल ठीक आऊंगा। वाह वाह कीअं हुजे मुंदई मौसम हींअर आज़ाद कश्मीर जी? बारिश हले पियो बा। बारिश हलंदी हुजे हींअर? हाँ बाबा हाँ। वाह वाह पोइ त वाह जी बाहर मौसम में लगी हुजे। पई हुजे। पोइ इन में मींहं में बरसात में प्रोग्राम के ॾिसंदा हुजो मेहरान टीवी के। हाँ साईं वेठा से प्रोग्राम हले पियो। वाह 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 पोइ असांजा दोस्त आहिनि कुझु। नाला दोस्तनि जा खणंदो हुजे असां हाज़िर हुजूं। कपूर खान पठान, आओ मछली भट्टी साहब, आओ कुर्बान भूरी, आओ जहांगीर मुकीन आओ ऐं औरंगजेब चाचर। वाह वाह अदा इन्हनि सभिनी खे असां सलाम ॾींदा हुजो। सभिनी जवाननि खे सलाम अवां जूं मोहबतूं जो अवां आज़ाद कश्मीर में वेठा हुजो उते मेहरान टीवी वेही ॾिसंदा हुजो ऐं वरी फोन कॉल कर। जी अदा जी जी वॾी महिरबानी लख कुर्ब मूंखे अवां ते नाज़ हुजे। ही उहे दोस्त ही उहे जवान हुजनि जेके पंहिंजे मोर्चे ते वेठा हुजनि पर हा जे उन्हनि में सभु जितने भी दोस्त इधर आज़ाद कश्मीर में बैठे हैं अदा के साथ बैठे हैं जितने जवान हैं आप सबको हमारा सलाम। मेहरान टीवी के इस राम मुरादा के प्रोग्राम के अभी जो टीम है सबका सलाम हो। आप खुश रहें सलामत रहें आप पे हम को फखर है सो हम आपके लिए दुआगु है। हेलो हेलो वालेकुम सलाम हुजादा केर कड़े सर का दा अदा मीरपुर खास मजा मुजाहिद लाचारी। अदा मुजाहिद कीअं हुजो ठीक हुजो चङा भला तबियतूं ॿार हुजनि? अल्हम्दुलिल्लाह तव्हां भाईजान ख़ुशि आहियो ख़ैर अदीरादा ख़ुशि आहे? खैर लॻो पियो हुजे अदा तव्हां कीअं हुजो तव्हां ॾे सभु खैर हुजे? अल्लाह साईं जो शुक्र आहे भेण अल्लाह साईं जो शुक्र आहे। अबा मीरपुर वारा सभु ठीक हुजनि? जी जी अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक जा करम आहिनि। तव्हां ॾे सभु ख़ैर लॻो पियो आहे? सभु खैर रंग कीअं लॻंदा हुजनि? मालिक साईं अव्हां खे ख़ुशि रखंदो हुजे। अदा रंग कीअं लॻंदा हुजनि? अल्हम्दुलिल्लाह बेहतरीन 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 बिल्कुलु माशाल्लाह। वाह वाह मीरपुर में सभिनी खे सलाम ॾींदा हुजो अवां फोन कॉल करे प्रोग्राम में शामिल थिया हुजो ऐं शाबाशी ॾिनी हुजे अवां जा कुर्ब हुजनि। ममताज जी जी ममताज मौलवी जेको गानो ॿुधाइजो हाज़िर वेंदे वेंदे हिकिड़ो भलो गीत तव्हांखे ॿुधाईंदा हुजो। सभिनी खे बचड़नि खे सलाम वॾी महिरबानी कुर्ब अव्हां जा मोहबतूं अव्हां जूं। सोभा चवंदा हुजनि त रंग रतो छॾिजे मेलो मतो छॾिजे ऐं यार परतो छॾिजे पर ज़िंदगीअ में उहे माण्हू कमाल हुजनि। अॼु मल पहलवान फोन कई हुजे त वेंदे वेंदे ॻाल्हि इहा हुजे त जॾहिं बि अव्हां कंहिं मैदान ते बीहंदा हुजो पोइ तालीम जे मैदान में हुजो हुनर जे मैदान में हुजो ॿनी ॿारो महिनत जे हुजो या को सहनसी कमु कंदा हुजो मैदान में हुजो उते पर उनखे हिमत ऐं जुरत सां मैदान मल्हाईंदा हुजो पर मल पहलवान जो जेको सबक़ु हुजे या ॻाल्हि हुजे उन मां मुंहुं पिरायो हुजे उनजी ॻाल्हि कमाल हुजे त टियों जोड़ ॿियो जोड़ पहिरियों जोड़ जॾहिं पहिरें जोड़ में विढ़ी करे अहिड़ी पग हासिलु कंदो हुजे उनखां पोइ मल खे ख़ुदा आबाद चवंदो हुजे ख़ुदा हाफ़िज़ चवंदो हुजे ऐं मल पहलवान छो चवंदो हुजे त मुंहिंजो ही पटको सलामत रहे हमेशह। मां टे जोड़ खां पहिरें जोड़ में पहुतो हुजां केतिरई मल पहलवाननि सां ज़ोर आज़माई कई हुजे पर मुंहिंजी इज़त ऐं मान जेको हुजे मर्तबो हुजे उहा मुंहिंजो सलामत रहे। सलाम हुजे न सोच खे सलाम हुजे न मज़बूत सोच खे न त अॼु जा माण्हू चवंदा हुजनि त ज़िंदगीअ में ढींगरीअ वांगुरु फाथा पिया हुजनि न हथु कढनि न अॻिते वधंदा हुजनि न हेॾे थींदा हुजनि। ऐं ॿियो वरी मुंहिंजो सभिनी खे जेके बि असांजा ॾिसंदड़ हुजनि ऐं असांजा फोन कॉलर हुजनि जेके असां सां मोहबत कंदा हुजनि उन्हनि सभिनीनि खे मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु हुजे त शिराज़ हुनर जेको बीमार हुजे उनजे लाइ दुआ कंदा हुजो त मालिक साईं उनखे जल्द खां जल्द शफ़ा ॾींदो हुजे सिहतयाबी उनखे मिलंदी हुजे ऐं जल्दी में उहो हॉस्पिटल खां पंहिंजे घर ईंदो हुजे ऐं सभिनी खे हथ ॿधी इहा जेका हुजे अपील हुजे त ज़रूरु दुआ में यादि रखंदा हुजो। सभिनी लाइ दुआगु हुजनि जेके बि हुजनि सेहतमंद उहे जेके हुजनि नाचाक जो उन्हनि लाइ दुआ करे छॾिजां पर वेंदे वेंदे हिकिड़ो सुहिणो आवाज़ु हुजे दुनिया दम गुज़र आहे हाय हाय सो इहो शाज़िया मारवी जो आवाज़ु हुजे हिनखे अवां ॾिसंदा हुजो सॾ में सॾु हुजे राम राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु जाॾे पेर हुजे जाॾे खेर
हुजे हक मौजूद सदा मौजूद जिए लतीफ जीअं लतीफ़ जी ॿोली धणीअ मां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे सुभाणे वरी जेको हुजे रामो इरादा सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा हाणे भला मजे खे छॾींदी हुजे यको बि रही हुजे